हबीब वट मेहमान अचन था तो मुझा दिलबर नबी पंहिंजे पाक हथन सां उन्हनि खे मानी खाराइनि था। कॾहिं ईअं थींदो आहे जो हवेली पाक में पुछंदा आहिनि त जेका खाधे जी शइ आहे अंदरों जवाब मिलंदो आहे त अॼु या रसूल अल्लाह तुंहिंजे मिसकीनी तां कुर्बान, अॼु पानी का सवा ॿी का शइ मौजूद न आहे। हिकिड़ो ॾींहुं थियो को मेहमान आयो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे सभिनी हुजरनि मां पुछा कराई, जवाब इहो मिलियो त अॼु पानी खां सवा ॿी का बि शइ घर में मौजूद न आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा खे मुखातिब थी फरमायो त आहे को जेको मुंहिंजे मेहमान खे राति वञी मानी खाराए। हिकिड़े असहाबी चयो या रसूल अल्लाह मूंखे मोकल ॾियो त मां तव्हांजे मेहमान खे वञी खारायां। मेहमान के वठी घर आयो, ज़ाल के चए तो घर वारी अज तुझो मुकद्दर भलो आ जो अज मोहम्मद करीम जो मेहमान असांजे तॾे ते आयो। भला कुछ घर में अथई? घर वारी चयो त हिकड़ी मानी जो सिर्फ हिकड़ी मानी जो अटो आ, बच्चा भी बुखार आहिनि, असां भी बुखार आहियूं, हाणे मानी भी हिकड़ी जो अटो आ। फरमाए तो असां बुख बर्दाश्त करे वेंदासीं, बच्चन के भी दिलासो ॾेई बहानो करे सुम्हारे छॾे या मानी पचाए त मेहमान खे खारायूं। मानी पची वई। अरबन जो दस्तूर हुयो ऐं अॼु बि आहे त मेहमान सां गॾु घर धणी बि ज़रूर मानी गॾिजी खाए। ॿारनि खे त सुम्हारी मानी तयार थी, हाणे घर वारी खे चई त मानी हिकिड़ी आहे, जे मां बि खावां मेहमान बि खाए त मेहमान जो ढो न थींदो। जेॾी महिल मानी ॾी तोॾी महिल बहानो करे ॾीओ उछाए छॾिजांइ, बत्ती विसाए छॾिजांइ, ऊंदा करे छॾिजांइ। सुभान अल्लाह। घर वारी मानी अॻियों रखे ॾीए खे उछाए छॾियो। हाणे रात जी ऊंदाही आ, रोशनी न आहे। मेहमान खे चई त मानी खा। मेहमान चयो त घर धणी तोखे बि मूंसां गॾु खाइणो पवंदो। पोइ हीअं कयईं जो हथ ख़ाली मानी ॾेखणी वञे, वरी ख़ाली हथ वात ॾेखणी अचे, वात खे ईअं पियो चबकार करे जीअं को मानी। मेहमान समझे पियो त घर धणी मूंसां गॾु खाई रहियो आ, पर हिन त हिकिड़ो गभो बि वात में कोन विधो। ऊंदहि में मेहमान कोन ॾिठो, घर वारनि कोन ॾिठो, पर ॾिसण वारो त सभु कुझु ॾिसी रहियो हुयो। वल्लाहु बसीरुम बिल इबाद, अल्लाह पंहिंजे बाननि खे ॾिसण वारो आ। रब ॾिठो पे बल्कि अल्लाह ताला पंहिंजे मलाइकनि खे बि ॾेखारियो पे त ॾिसो ॾिसो कीअं न मुहम्मद जा ग़ुलाम कीअं न पंहिंजे मेहमान जी ख़िदमत करे रहिया आहिनि। सुभान अल्लाह। मेहमान के खबर कोन पइजी सगी त छा मामलो गुज़रियो। मानी मेहमान खाई रज कयो। सुबुह जो जेॾी महिल फजर जी निमाज़ ते आया, अञा निमाज़ जो सलाम वराए महबूब वेठा आहिनि त उन असाबी ॾे मुंहुं करे फरमाइनि था, ओ फलाणा अॼु जेको तो रात अमल कयो आहे अल्लाह ताला सतनी आसमाननि जे मलाइकनि खे गॾु करे ॾेखारियो आहे त ॾिसो कीअं न मुंहिंजे महबूब जा उम्मती कीअं हिक ॿिए खे मानी खाराए रहिया आहिनि। अॼु तव्हांजे मथां अल्लाह राज़ी थी वियो। सुभान सुभान। ये भी मुसलमान, ये भी मोमिन, ये भी मुझे दिलबर नबी जा गुलाम। हिकिड़ो अॼु असीं बि आहियूं जो राति ॾींहुं चोरियूं आहिनि, फुरूं आहिनि, धाड़ा आहिनि, ग़रीबनि जे वात मां गिरहो कढण जे लाइ तयार वेठो आहीं, यतीम जो लुकमो फुरण जे लाइ तयार वेठो
पोई ओ मुजादा मोमिनन जो शान इहो नाहे मोमिन त इएं थींदा आहिनि जो पंहिंजे वात जो गिरह बि ॿिए खे खाराइण जे लाइ तयार हूंदा वयो